सिंधी संगत जी पेशकश ॿारनि लाइ इहो आहिनि पंचतंत्र जूं आखाणियूं, बैत ऐं रांदियूं। हिते पंचतंत्र जूं आखाणियूं जे टाइटल ते क्लिक कंदा त साॼे पासे खां तव्हां ॾिसंदा 4 आखाणियूं एनिमेटेड स्टोरीज़ ख़ासि ॿारनि लाइ। हिते क्लिक कंदा त उन मां मिलंदियूं नर्सरी राइम्स यानी बाल गीत। ॿिनि बांदरनि जे विच में क्लिक करण सां तव्हीं ॾिसंदा तस्वीरूं। ॿिनि तस्वीरुनि जे विच में तफ़ावत ॿुधायो। वॾे दुहिल ते क्लिक करण सां तव्हीं ॾिसंदा रांदियूं। अचो त ॾिसूं आखाणी ॿधीअ में बल आहे, यूनिटी इज स्ट्रेंथ। हीअ मशहूरु आखाणी तव्हां सभिनी जी ॿुधल हूंदी, ॾिसण जो मज़ो ई ॿियो आहे। हिन में पखियुनि जो हिकु झुंड खाधे जी ॻोल्हा में आकाश में घुमंदे हेठि चांवरनि जा दाणा ॾिसी लही अची खाइण लॻो त संदन पेर हेठि विछायल ॼार में फासी पिया। पोइ त अटकल सां कुए जे मदद सां हुननि पाण खे आज़ादु करायो। आखाणी खां पोइ आहिनि के सुवाल जवाब। शिकारीअ ज़मीन ते कहिड़ा दाणा पखेड़िया हुआ? चांवरनि जा। सही जवाबु ॿुधाइणो आहे। हर आखाणी खां पोइ 3 सुवाल कया वेंदा। मेन स्क्रीन ते बेदे ते क्लिक करे ॾिसंदासीं बाल गीत। तव्हां त ॿुधो आहे सिंधीअ जो मशहूरु बैत, जो खीर पीए सो वीर थिए। अहिड़े नमूने में ॿियूं बि नर्सरी राइम्स यानी बैत आहिनि। ॿारनि खे वरी वरी हलाए ॿुधायो जीअं ॿुधण सां यादि थी वञनि। वरी मेन स्क्रीन ते क्लिक कंदासीं त स्पॉट द डिफरेंस वारे स्क्रीन ते ॿारनि खे तफ़ावत ॿुधाइणा आहिनि ॿिनि तस्वीरुनि में। हिननि 2 तस्वीरुनि में ॾिसो, हिक भित में सिरूं आहिनि त ॿिए में कान्हनि। अहिड़ीअ रीति तफ़ावत ॻोल्हियो। हाणे हलंदासीं रांदियुनि जे सेक्शन में। अचो त रांदि करियूं रंगनि ठाहिण जी। कलर फॉर्मेशन। मच्छीअ जे रंग जहिड़ो रंग सुञाणे उन ते क्लिक कबो त उहो आहे नारंगी। पीलो ऐं ॻाढ़ो रंग गॾिबो त नारंगी यानी ऑरेंज ठहंदो। हिते ॾिनल अबाउट अस में असां बाबति ॼाण हासिल कंदा। हिन पत्थर ते वेठल बांदर ते क्लिक कंदा त तव्हांखे मिलंदी मदद यानी हेल्प। ही पंचतंत्र जूं एनिमेटेड आखाणियूं ठाहियल आहिनि ॿारनि लाइ। उहे ॾिसनि, ॿुधनि ऐं ॿियनि खे यादि करे ॿुधाइनि त हर को ख़ुशि थींदो। त पोइ ॿारनि खे यादि करायो ऐं आखाणियूं ॿुधायो। जय झूलेलाल।